नाज़रीन हेडलाइंस हमारी ठी तफ़सीली ख़बरुनि में अवांखे भली कार कंदासीं ते अवांखे अहम ख़बर ॾींदासीं। कराची जी दहशतगर्दी जी अंतवारी अदालत नकीबुल्ला क़त्ल केस जी ॿुधणी दौरान जांच ऑफिसर तरफ़ां चालान पेश न करण ते अदालत पारां कावड़ जो इज़हार कयो वियो आहे। जांच ऑफिसर केस जो चालान प्रोसिक्यूटर जनरल ऑफिस में जमा करायो आहे। चालान जे स्क्रूटनी खां पोइ अदालत में पेश कयो वेंदो। वक़्तु ॾिनो वञे अदालत जांच ऑफिसर खे चालान पेश करण जो हुकुम ॾींदे ॿुधणी 18 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी आहे। अहम ख़बर ॾियूं पिया अवांखे कराची जी दहशतगर्दी जी अंतवारी अदालत नकीबुल्ला क़त्ल केस जी ॿुधणी दौरान जांच ऑफिसर तरफ़ां चालान पेश न करण ते कावड़ जो इज़हार कयो आहे। अवांखे ॿुधायूं पिया जांच ऑफिसर केस जो चालान प्रोसिक्यूटर जनरल ऑफिस में जमा करायो आहे। चालान जी स्क्रूटनी खां पोइ अदालत में पेश कयो वेंदो। अदालत जांच ऑफिसर खे चालान पेश करण जो हुकुम ॾींदे ॿुधणी 18 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। कराची जी दहशतगर्दी जी अंतवारी अदालत नकीबुल्ला क़त्ल केस जी ॿुधणी दौरान जांच ऑफिसर तरफ़ां चालान पेश न करण ते कावड़ जो इज़हार कयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां सन टीवी न्यूज़ जे रिपोर्टर सिकंदर भुट्टो खां। सिकंदर, छा तफ़सील आहिनि ॿुधणी जे हवाले सां आगाह कजो। हाँ जी अनिला, अॼु जेको आहे त दहशतगर्दी टोड़ वारी अदालत आहे जंहिंमें नकीबुल्ला क़त्ल केस जी ॿुधणी थी आहे। अदालत में केस जो जेको आहे त ज़मीनी चालान जमा न थियण ते अदालत पारां कावड़ जो इज़हार कयो। अदालत जांच ऑफिसर खे जेको आहे त छंड पटींदे चयो त अवां अञा ताईं चालान छो न जमा करायो आहे। जांच ऑफिसर अदालत खे चयो त केस जो चालान प्रोसिक्यूशन जनरल जी ऑफिस में जमा करायो वियो आहे। जांच ऑफिसर अदालत खे इहो ॿुधायो त चालान जी स्क्रूटनी बाद अदालत में जेको आहे त चालान पेश कयो वेंदो। तंहिं लाइ वक़्तु जेको आहे त घुर्बल आहे। अदालत जेको आहे त केस जो ज़मीनी चालान पेश करण जे लाइ जेको चयो त अवां जल्द खां जल्द जेको आहे त केस जो चालान जेको आहे त उहा अदालत में जमा करायो। अदालत जांच ऑफिसर खे इहो बि चयो त हीअ जेकी कोताही आहे उहा कॾहिं बि बर्दाश्त न कई वेंदी। अवां प्रोसिक्यूशन ऑफिस मां या किथां बि स्क्रूटनी कराइणी आहे त उहो स्क्रूटनी कराए जेको चालान आहे उहो अदालत में पेश कयो वञे। अदालत जांच ऑफिसर खे हुकुम ॾींदे चयो त ईंदड़ ॿुधणी ते पेश जो जेको आहे त चालान जमा करायो वञे। जांच ऑफिसर खे आईंदा ॿुधणी ते तलब बि करे वरितो आहे। अदालत चयो आहे त गवाह ऐं ॿिया जेके उन सां मुंसलिक आहिनि उहे बि अदालत में पेश थियनि। अदालत में दरख़्वास्त गुज़ार जे वकील चयो त हीउ ॿियों दफ़ो आहे त केस जेको आहे ॿी अदालत में मुंतकिल थी रहियो आहे। अदालत में दरख़्वास्त गुज़ारनि चयो त जवाबदार जेके आहिनि त साबिक़ SHO अमानुल्लाह मरवत, गदा हुसैन, सदाकत हुसैन, रियाज़ अहमद, राजा शमीम, मोहसिन ऐं ॿिया जेके आहिनि त उहे पेश नथा थियनि। उनखे बि पेश कयो वञे। अदालत में जेको आहे त केस जो जेको मर्कज़ी मुख्य मुलज़िम आहे जवाबदार आहे शोएब शूटर, उहो ज़मानत ते आज़ादु आहे। अदालत जेल हुकाम खे हुकुम जारी कंदे चयो त जेल अख़्तियारनि खे ईंदड़ ॿुधणी ते जेके आहिनि त उहे जेके बि जवाबदार आहिनि उन्हनि खे पेश कयो वञे। अदालत केस जी ॿुधणी 18 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी आहे। केस में अॻूणो SSP मलीर राव अनवर समेत 18 जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे अदालत पारां बरी कयो वियो आहे। प्रोसिक्यूशन पारां अहिड़ो अदालत में चयो वियो। प्रोसिक्यूशन चयो त केस जो साबिक़ SHO अमानुल्लाह मरवत समेत 7 जेके जवाबदार आहिनि उहे पुलिस एहलकार उहे मफ़रूर आहिनि, अञा ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। प्रोसिक्यूशन जो चवणु हो त 7 ई मफ़रूर दहशतगर्दी टोड़ अदालत जे फ़ैसिले बाद जेके आहिनि त ही पाण खे सरेंडर नथा कनि, जंहिं ते जेको आहे त अदालत चयो त ईंदड़ ॿुधणी ते उन्हनि खे बि गिरफ़्तार करे